वक्त जे वैकरन जी कड़ी पपन बिलो। समाजी अदबी लेखक जेको माशरे जी हालतन ऐं इंसानी एहसासन के पंहिंजे कलम वसीले उजागर करे थो। मुर्शिद साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जी कलम लिखे थी त पपन बिलो पपन ही रहंदो, खेसि कहिड़ो बि लक़ब या मुनसब ॾियो। जॾहिं वक़्त जी तक़ाज़ा मूजिब सुठा इंसान अणलब थी वेंदा आहिनि या ख़ामोशी अख्तियार करे वेंदा आहिनि, तॾहिं पपन बिलो जहिड़ा किरदार निर्वार थी निकिरंदा आहिनि या खेनि निर्वार कयो वेंदो आहे त जी इहो ख़ाल भरी सघिजे, मगर जरासीम कारी साई वांगुरु उन्हनि जे वजूद में मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि खे रुतबा ॾेई अज़ीम शख़्सियतनि जी कतार में बीहारण सां बसर, गोभी, पालक या बटालो कॾहिं बि औद, काफ़ोर या ज़फ़रान जो रंग ऐं ख़ुशबू पैदा नथा करे सघनि। अहिड़नि किरदारनि जी संगत अंदाज़, बॉडी लैंग्वेज मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त संदन कहिड़े मजाल जो हू पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि ते समझौता कनि। अहिड़नि किरदारनि जे पोयां लॻण खां बहितर आहे त इंतज़ारु कजे, छो त इंसाफ़ इंतज़ारु घुरे थो। इंतकाम त फ़ना थी वेंदो, मगर इंतज़ारु सब्र ऐं सदाकत जे निशाननि में सदियुनि ताईं मौजूदु रहंदो। अॼु ताईं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी कटम करबला जो इंतकाम इख़लाक़ इल्म ऐं किरदार सां अहिड़ो त वरितो आहे जो उन वक़्त बि यज़ीद जो लश्कर घणाई में हो ऐं अॼु बि संदसि पोइलिंग मुख़्तलिफ़ रूपनि में मौजूदु आहिनि, मगर ख़ौफ़ असीनियत उन्हनि जो सुकून बर्बाद करे छॾियो आहे। असीनियत में अॼु बि जज़्बातियत न पर किरदार ऐं अमल जी शमा रोशनी पखेड़ी रही आहे। वक़्त जा वैकरा हमेशा हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। रंगनि ऐं रंगीननि जी रूपनि ते मौजे किथे रुसवा न थी वञिजो। पपन बिलो जहिड़नि खे हिलाल ऐं हराम जो पैगाम ॾियणु छॾे ॾियो। मिसकिननि जो रखवालो त इहो ख़ालिक़ आहे जेको नांग खे नोड़ी वांगुरु निपूड़े सघे थो। हिन वक़्तु जंजाल जी देग चढ़ियल आहे ऐं सबर शुक्र करियो त जीअं उन जी ज़हर खां बची सघिजे ऐं उन मसीहा जो इंतज़ारु करियो जेको हिन ज़ुल्म जी देग खे भोरा भोरा करे छॾींदो।